अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आतार राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में सिंध हुकूमत जा गुज़िरियल जेके 5 साल हुआ उहा कारकर्दगी छा रही, कहिड़ियूं उणायूं हुयूं, कहिड़ियूं बहितरियूं आयूं, उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु ईंदड़ जेके 5 साल आहिनि उन में सिंध हुकूमत खे छा करणु खपे, उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी। असांजे अॼोके हिन प्रोग्राम में मूंसां गॾु आहिनि जनाब सिकंदर हुलियो साहिबु, ऐं सिकंदर सां गॾु असांखे अॼु जॉइन कयो आहे असांजे हिन प्रोग्राम में साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं भलीकार चऊं था तव्हांखे, महिरबानी। साईं मुख़्तलिफ़ प्रोग्राम त पाण कंदा रहिया आहियूं, सिंध जे हवाले सां ई असांजो फोकस हूंदो आहे। पर हाणे ओवरऑल जेकॾहिं ॾिसजे 5 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जा गुज़री विया, 5 सालनि में उनजी कारकर्दगी छा रही छा न रही, अवाम वरी मैंडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिनो ऐं वरी हाणे हुकूमत ठाहिणु वञे पई सिंध में। जेकॾहिं उहे 5 साल असां ॾिसूं, वसीला असां वटि केतिरा हुआ, कम कहिड़ा थिया, कहिड़ा न थिया, कहिड़ा थियणु खपनि, ओवरऑल तव्हां कीअं ॾिठो गुज़िरियल 5 सालनि दौरान सिंध खे, सिंध जी हुकूमत खे? सही, इहे 5 साल घणा माण्हू उनखे मुख़्तलिफ़ नमूननि में चवनि था। के माण्हू इनखे जेको आहे सो भयानक ख़्वाब था चवनि जेको ख़तमु थी वियो। के माण्हू जेके आहिनि से इनखे सेलिब्रेट था कनि। जेके सेलिब्रेट थियण जहिड़ियूं शयूं हुयूं जे पाण डिस्कस कंदा आहियूं, जेके जेके पीपल्स पार्टी पाण क्लेम कंदी रही आहे, सो हुयो त NFC अवार्ड जेको थियो, पॉज़िटिव एस्पेक्ट थियो। जेका असां बि जेको सभिनी जो धुरियुनि जी जेका डिमांड हुई त भई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 18th अमेंडमेंट, मोर एम्पावरमेंट टू द प्रोविंसेस, कंकरेंट लिस्ट जो ख़ात्मो, कंकरेंट लिस्ट जो ख़ात्मो, इहे जेके पॉज़िटिव ॻाल्हियूं। पर इन्हनि ॻाल्हियुनि जो को मक़सदु हुयो। छाकाणि जो जॾहिं असां दाहूं कंदा हुआसीं त भई असांखे पैसा कोन था मिलनि या असांखे अथॉरिटी कोन थो मिले, हिन जो मक़सदु हो। हिन जो मक़सदु इहो हो त इहे पावर्स वठी, अथॉरिटी वठी, इहे पैसा वठी असां अवाम खे रिलीफ ॾियूं। बेसिक ॻाल्हि इहा आहे त अवाम खे रिलीफ मिलियो या न मिलियो, जेका डिबेटेबल अॼुकल्ह जेका ॻाल्हि थी रही आहे, ऐं जिते पाण मां नथो सम्झां त पीपल्स पार्टी इन ते को फ़ख़ुरु कंदी हूंदी त जेको हुननि परफॉर्मेंस कयो आहे उहो जेको को साराह जोॻो आहे। छा ओवरऑल नेशनल लेवल ते बि जेका बि ॻाल्हि थी, ॿियनि सूबनि में जेको हुनजो रिज़ल्ट निकितो, जेको असां वटि जेको रिज़ल्ट निकिरणु घुरिजे, हा हर कंहिं माण्हू जा पंहिंजा व्यू पॉइंट आहिनि। असां एक्सपेक्ट कयोसीं त शायदि सेटबैक थिए पीपल्स पार्टी खे बिकॉज़ ऑफ परफॉर्मेंस, पर बहरहाल मुतबादिल न हुअण जे करे उनखे प्रोटेक्ट करण लाइ हुननि खे हिकिड़ो सिंध सर्वेंट एक्ट में तब्दीली करणी पई, जेका मेरिट जी वॾी जेका वरी ऐं उन तब्दीली उहा वॾे में वॾी तब्दीली करणी पई, जंहिंजे तहत हिननि छा कयो त जेके आउट ऑफ द कैडर माण्हू आया, जेके ॿाहिरों माण्हू आया, अनऑथोराइज़ पर्सन जेके असां अदरवाइज़ चऊं था, उन्हनि खे चऊं त बाबा इहे बि रेगुलर थी विया। जेके डेप्यूटी स्टार इहे रेगुलर थी विया। जेके नॉर्मल लॉ हुजे हा, जेको लॉ जेको ॿियनि सूबनि में एप्लीकेबल आहे या जेको फेडरल लॉ, उन लॉ जे तहत उहे न पिया थी। इन करे यू हैव टू चेंज द लॉ। हिकिड़ी इलीगल करणु, लॉ चेंज करणु। तंहिंखां पोइ जेके माण्हू एलिजिबल कोन आहे हिकु पोस्ट लाइ, मिसाल पे जेके रिक्वायर्ड, जंहिंमें रिक्वायर्ड क्वालिफिकेशन माण्हुनि जूं कोन हुयूं, उन्हनि खे उते माण्हुनि ते भर्ती करे आंदो थ्रू वेरियस सोर्सिस। तंहिंखां पोइ उन्हनि खे वैलिडेट कयूं। कंट्रैक्ट एम्प्लॉइज़ लाइ मना थियल हुई, कंट्रैक्ट एम्प्लॉइज़ आया। हाणे इहो सॼो लॉ जेको आहे सो चैलेंज थियल हुयो। जेके कैडर एम्प्लॉइज़ हुआ, जेके परमानेंट एम्प्लॉइज़ आहे, जेके मुतासिरीन आहे, तिन लॉ खे हाई कोर्ट में चैलेंज कयो। इहो लॉ में हाई कोर्ट में चैलेंज थियो। हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, उन ते अपील थी। हिते इहो सुवाल त पैदा थियो, जीअं तव्हां फरमायो त रूल ऑफ लॉ खां वठी मेरिट ताईं लताड़ थरजाए थी, त पोइ परफॉर्मेंस जो वोट त कोन थियो। पोइ त शायदि जेको अक़ीदत जो वोट हूंदो या को ॿियो, ॾिसो उहो त मजबूरीअ जो वोट थी सघे थो, प्रॉपर अल्टरनेट कोन हुजे, लेसर इविल जी ॻाल्हि बि थिए थी, उहो बि थी सघे थो। पर आउं तव्हांखे ॿुधायां पियो त जेके बि ॻाल्हियूं हुयूं, जेके गुड गवर्नेंस जे पहलू, उहे ॻाल्हियूं कोन थियूं। उन जे करे पोइ इहो ॻाल्हि जेका सिविल सर्विस एक्ट जेको आहे सो स्टिल इट इज़ अंडर कोर्ट। इन में सुप्रीम कोर्ट ताईं जी हियरिंग थी आहे, ऐं उन में जेके बि मुतासिरीन से विया आहिनि, ऐं इन जे करे सॼो जेको सिंध गवर्नमेंट जो जेको सिलसिलो हुयो, जेको मांडाण हुयो, सॼो भॼी भुरी वियो। उन जे करे छा थियो, उन करे डिलीवरी कोन थी तव्हांजी। डिलीवरी तव्हां छा मुसाबिक़ कयो? डिलीवरी तव्हांजी आहे त मिसाल तौरु तव्हांखे जेके बजट मिले थी, तव्हांजी बजट ख़र्च थिए। उहो बजट जो जेका तव्हां फिगर ॾिसंदव त 5 साल में जेके डेवलपमेंट प्रोग्राम जी जेका एलोकेशन तव्हां वटि कुल थिया 479 अरब रुपया, 479 अरब रुपया। ऐं जेका NFC को अॻु में 60 अरब हूंदी एवरेज, तंहिंखां पोइ यकदमि या वधी करे 100 अरब ते पहुती, 120 अरब ते पहुती। तमामु वॾो जंप आहे इहो, वॾो जंप बिल्कुलु। हाणे उन में जेको आयो पैसा, उन में अवां जेका एक्सपेंडिचर जेको थियो आहे 5 सालनि में, उहो सिर्फ़ु
60% थिया। न पर सर तरक़ियाती ख़र्च कोन थिया न, जारी ख़र्च त डबल ट्रिपल थी विया आहिनि न, उहे त ख़र्च करण में माहिर थी विया संजय कामोरा। पर ॻाल्हि इहा आहे, अवां में NFC वरिती रफ़ा आम जे लाइ, अवां NFC वरिती माण्हुनि खे सहूलियत ॾियण जे लाइ। उहे जेके तव्हांखे जॾहिं पैसा मिलिया त तव्हांखे पैसा इन लाइ त कोन मिलिया त तव्हां पैसा पोइ ॿियनि हेड्स में ख़र्चु कयो, जिते बजेटेड में अनबजेटेड ख़र्चु कयो। अवां जेके तव्हांखे वधीक पैसा मिलिया तंहिंखे तव्हां बजाए आम माण्हुनि खे ॾियण जे तव्हां MNAs ऐं MPAs में विरहायो ऐं तव्हां स्पेशल पैकेजिस ठाहियो चइनि शहरनि जे लाइ, ऐं बाक़ी अवाम पे रड़ियूं कंदो रहे। क्वालिटी तव्हांजी कम जी जेका अहिड़ी हुजे, जेका रोड ठहे त उहो 6 महीने खां पोइ रोड वहिजी वञे, बिल्डिंग्स जी ख़बर कोन पए, ऐं घणा कम त रुॻो पेपर ते थियनि। इन लाइ त मैंडेट कोन मिलियो, इन लाइ त NFC कोन आयो, इन लाइ त वधीक एलोकेशन कोन थिया, इन खां पोइ बि तव्हां कैपेसिटी क्रिएट कोन करे सघियो ख़र्च करण जी। 4 शहरनि लाइ स्पेशल पैकेजिस जेके थिया उन्हनि ते बि ॻाल्हायूं था। टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था नंढड़े ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वापसि अची वरी साईं कुरैशी साहिब खां इन तरक़ियाती जेको बजट आहे उहो कीअं ख़र्च थियो, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल सिलसिलो जारी रखंदासीं। अचो था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भली कार साईं ॻाल्हि पे थी तरक़ियाती ऐं गैर तरक़ियाती ख़र्चनि जी, पर उन खां अॻु में जेकॾहिं तव्हां जेका ॻाल्हि शुरू कई त चयो पियो वञे त सिंध खे अरबें रुपया मिलिया NFC अवार्ड जेको नओं आयो, त इन ॻाल्हि में केतिरी हक़ीक़त आहे? ओवरऑल केतिरो फ़र्क़ु पियो NFC जे करे? ॻाल्हि तव्हांखे जेका थोरो बैकग्राउंड आहे त 70-71 में जॾहिं असांजो वणियूं टुटो हुयो त उन वक़्तु जेका कुल बजट जेका डेवलपमेंट प्रोग्राम हो सो 22 करोड़ जो हुयो। सही। जंहिंमें वापदा पैसा शामिल आहे, छाकाणि जो उन वक़्तु वापदा जो फ़ैसिलो कोन थियो जो वणियूं जी बजट लाहौर में ठही हुई, त उन में वापदा पर सिंध गवर्नमेंट जे पंहिंजे डिपार्टमेंट रुॻो 16 करोड़ हुया। सही। जेके 94-95 में, छाकाणि जो आउं 17 साल सिंध गवर्नमेंट सां वाबस्ता रहियुसि इन सॼे एक्सरसाइज़ में। लास्ट ईयर मुंहिंजो सिंध गवर्नमेंट सां 94-95, तॾहिं मूं 13 अरब जी बजट छॾी। हाणे इहे जेके बि साल आहिनि, इन सालनि में तव्हांखे अहिड़ो गैप नज़र कोन ईंदो त तव्हां 50%। केतिरा साल अहिड़ा जो असां ओवर स्पेंड करे वियासीं, ऐं पोइ फाइनेंस डिपार्टमेंट ऐं प्लानिंग जो जहिड़ो हूंदो त तव्हां ओवर स्पेंड कया ऐं पंहिंजे जेतिरा एलोकेशन हूंदो उन खां वधीक ख़र्चु कंदासीं। सप्लीमेंट्री बजट डेवलपमेंट साइड ईंदी। हाणे त इहा ॻाल्हि ख़्वाब थी वई आहे, ऐं गुज़र साल में जीअं तव्हां ॿुधायो त हाणे त पैसा ख़र्चु करण जी कैपेसिटी असां क्रिएट ई कोन कई आहे, ऐं छाकाणि जो अवां वटि डेवलपमेंट प्रोग्राम तव्हां प्रॉपरली ठाहे कोन सघिया। दिस इज़ अ क्वेश्चन ऑफ एक्सपर्टीज़, देयर इज़ अ क्वेश्चन ऑफ द प्रायोरिटीज़। छाकाणि जो जेका तगौदो पॉलिटिकल जेका छिका हले थी पई, तंहिंमें ब्यूरोक्रेसी जूं ट्रांसफर्स, ब्यूरोक्रेट जी पोस्टिंग्स, तंहिंखे कंहिंखे कमु करण जो मौक़ो ई कोन थो मिले। पोइ तव्हां शॉर्टकट इहे कढिया त तव्हां MNAs खे पैसा ॾेई छॾियो, तव्हां MPAs खे पैसा ॾेई छॾियो, पोइ हालत थिया त अधु MP MNAs जी स्कीमूं कोन था ॾियनि पिया। तंहिंखां पोइ तव्हां वरी ॿियो फैशन कयो त पैकेजिस था डिवाइस कयो, लाड़काड़ा पैकेज, शिकारपुर पैकेज, नवाबशाह पैकेज। पैकेजिस में बि के प्रोजेक्ट्स ईंदा, उहे प्रोजेक्ट प्रॉपरली इम्प्लीमेंट कोन थिया। तंहिंजे करे हालत इहा थी जो को बि यकसरी डेवलपमेंट जेके चइबो आहे, जेका फिज़िकली डेवलपमेंट थींदो आहे, किथे बि शहरनि में तव्हांखे का डेवलपमेंट नज़र कोन्हे। तव्हां डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में हलिया वञो, अवां हाणे ख़ैर सां विया हो सिंध TV तरफ़ मुख़्तलिफ़ ज़िला ॾिसी आयो, तव्हां ॾिठो हूंदो त कहिड़ा शहर, को नालियूं, को रस्ता, को सफ़ाई, उहो कुझु बि कोन थियो, कुझु ई कोन्हे। इहो त थियो तव्हांजे डेवलपमेंट साइड ते जेको तव्हां कयो थियो। ऐं सो मच सो त लास्ट टाइम आई वॉज टोल्ड त पंहिंजो हितां हुकुम थियो त प्रेसिडेंट साहिबु इफ़्तिताह करणु घुरे थो। सिंध गवर्नमेंट जेके गुज़िरियल 5 साल में प्रोजेक्ट पूरा कया आहिनि, उन जेका मेजर को मूंखे चंक ॾेखारियो। हिकिड़ो रोड जेको प्राइवेट पब्लिक ते थियो तंहिंजो इफ़्तिताह कयो वियो, हैदराबाद मीरपुर ख़ासि वारो। माना तव्हांखे 5 सालनि में दरावट डैम जो जाम शुरू में इफ़्तिताह कयो। दरावट डैम इज़ नो स्टार्टर, इहा त ॻाल्हि ई कोन्हे। ॾिसो न, तव्हां 5 सालनि में जेको बि तव्हांखे, जीअं मूं तव्हांखे चयो त 479 अरब रुपया, यू कान इमेजिन न, जॾहिं तव्हां 16 करोड़ को शुरू कयो था, सिंध ठहे थी पई त 479 अरब रुपया तव्हां का बि इन्फ्लेशन विधो, 479 अरब रुपए खां पोइ तव्हां उन मां तक़रीबन 290-300 अरब ख़र्चु कयो था। वेयर इज़ द ख़र्च? उहो किथे आहे? रिलीफ किथे आहे माण्हुनि खे? त इहो डेवलपमेंट जो सीनेरियो अनफॉर्चुनेटली ओड़ो न रहियो जेको थियणु घुरिजे। फोकस करे ॻाल्हाइजे त ही लास्ट ईयर एग्ज़ाम्पल वठूं 2012-13 या उन खां अॻियूं साल जेको आहे, उन में ही जेको स्पेंडिंग ऐं एलोकेशन जो फ़र्क़ु आहे, उहो केतिरो आहे? केतिरा रखिया केतिरा विया? उन जो 111 अरब लास्ट 11-12 में 111 अरब रखिया विया हुया, जंहिंमां जेके सिर्फ़ु 96 अरब 95 अरब रिलीज़ थिया ऐं सिर्फ़ु 84 अरब ख़र्च थिया।
एतिरो वॾो गैप आहे। ऐं हिन साल हलंदड़ हिन साल जेका लेटेस्ट आहे त 161 अरब रुपए जो डेवलपमेंट प्रोग्राम थियो, जंहिंमें 78 अरब रिलीज़ थिया आहिनि ऐं सिर्फ़ु 55 अरब ख़र्च थिया आहिनि। सर हाणे गुज़िरियल साल जा 80-84 अरब रुपया, हिन साल जा 55 अरब रुपया, चलो हिकिड़ा त उन्हनि ख़र्च हू करे ई कोन सघिया, जेके ख़र्च उन्हनि कया आहिनि उहे ख़र्च थियल, जीअं तव्हां बि ॻाल्हि कयो पिया, किथे नज़र अचे थो सॼी सिंध में? न त ॾिसो न, नज़र अचे इन करे छाकाणि जो जेको चवनि था, जेके माण्हू चवनि था या इंजीनियरिंग साइड ते जेका बि ॻाल्हि आहे त तव्हांजो 50% तव्हांजो पैसो करप्शन नज़र थो थी वञे पियो, उहो पैसो विराइजी थो, छाकाणि ठेकेदार बि उहे आहिनि जेके मेंबरनि जा माण्हू जेके आहिनि या जेके वज़ीरनि जा माण्हू जेके आहिनि, सो सॼो ठीका बीका हिकिड़ो पैटर्न थियल आहे, उन पैटर्न जे तहत तव्हांजा पैसा वञनि था, उहे पैसा तव्हांजा ईअं ख़र्च थियनि ऑन पेपर, देयर इज़ ऑल मनी स्पेंड। तंहिंजे करे हा, तव्हां इन जी फॉरेंसिक ऑडिट करायो, जेका तव्हां वञी जेका फिज़िकली वर्क्स जी जांच करे, उन वर्क्स जी क्वालिटी ॾिसे ऐं उन मुताबिक़ पैसा ख़र्च थिया आहिनि या न थिया आहिनि, तव्हांजी ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। फॉरेंसिक ऑडिट में त यू मे स्पेंड अबाउट 60-70 करोड़, अगरि फॉरेंसिक ऑडिट एक्सपेंसिव थिंग, बट दे विल गिव रिज़ल्ट। तव्हां हिकिड़ो सेक्टर खणी ॾिसो, रोड सेक्टर खणी ॾिसो, बिल्डिंग सेक्टर खणी ॾिसो, पब्लिक हेल्थ जो सेक्टर खणी ॾिसो, एजुकेशन ॾिसो, हेल्थ जो ॾिसो। जीअं हाणे हेल्थ जे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त हेल्थ जी जेका बजट जेका आहे, तव्हां हेल्थ जी हालत ॾिठी हूंदी त अख़बारुनि में पढ़ियो हूंदो त किथे बि जॾहिं बि दांह थी थिए पई त ज़िले हॉस्पिटल ताईं, तालका हॉस्पिटल, दवायूं कोन्हनि, बेड भरियल कोन्हनि, डॉक्टर कोन्हनि, पोस्टमार्टम लाइ बॉडियूं रुलंदियूं थियूं वतन पियूं, त इहो हेल्थ जो जेको बजट जेको 9-10 में माना प्री NFC अवार्ड जेको हो, जेको 10 अरब रुपया हो, ऐं हाणे जेको लास्ट ईयर जेको गुज़िरियल हलण सां 35 अरब रुपया थियो आहे। बिल्कुलु, पर 35 रुपए में तव्हांखे नज़र कुझु कोन थो अचे पियो। साॻी ॻाल्हि पर सरकारी अस्पतालुनि में त बुखार, पेट जे सूर जी गोरी बि नथी मिले। साईं, त बजट त आहे न, जेकर तव्हां ॾिसो न, इन में हॉस्पिटल सर्विसिस जे लाइ अॻे 7 अरब हुया, हाणे 25 अरब आहिनि। हाणे जेकर हॉस्पिटल सर्विसिस ई तव्हांखे कोन थियूं मिलनि पियूं, पैसा तव्हां वटि आहिनि, इहे सभु पैसा जेके आहिनि से नॉन डेवलपमेंट जा आहिनि, इहे सभु पैसा ख़र्च थिया आहिनि, इहे पैसा डेवलपमेंट वांगुरु सरेंडर या घटि कोन थिया आहिनि। इहे जेको जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर जी, त उहो मां तव्हांखे ॿुधायां थो, इहे पैसा ख़र्च थिया आहिनि। सिमिलरली तव्हां एजुकेशन जी हालत ॾिठी, तव्हां स्कूलनि जी हालत पढ़ो पिया, एब्सेंट टीचर्स जी ॻाल्हि ॾिसो पिया, त तव्हांजी 12 अरब रुपया एजुकेशन जी बजट हुई, हाणे जेका 98 अरब रुपया थी वई। 98 अरब रुपया, 98 बिलियन रुपीज़ इज योर एजुकेशन नॉन डेवलपमेंट बजट। छाकाणि जो तव्हां टीचर जी पघारूं वधाए, 20-20 हज़ार रुपया टीचर जी पघार वधी, तव्हां बेशुमार पोस्टूं क्रिएट करायूं, ऐं वर्ल्ड बैंक जी तव्हांखे हिन में उहे पैसा शामिल आहिनि। पर सवाल वेयर इज़ अ डिलीवरी, तव्हांजे उहे घोस्ट स्कूल्स, उहे एब्सेंटी टीचर्स, उहे टीचर्स जेके आहिनि से वीज़ा ते, यूनिवर्सिटियूं तव्हांजूं बंदि, यूनिवर्सिटी लाइ तव्हांखे डेलीगेशन थी त हायर एजुकेशन कमीशन ठही, पर उहो पेपर ते लॉ ठहियो आहे, अञा ताईं हायर एजुकेशन कमीशन जो वजूद सिंध में कोन्हे। हालांकि तव्हांजी पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी ॿेड़ी ॿुॾियूं पयूं आहिनि, तव्हांजो एवरेज एज जेका यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जा 70 साल आहे पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ में, तव्हां वटि माण्हू कोन था मिलनि पिया जेके उनखे ॾिसी सघनि। सिंध यूनिवर्सिटी 2 सालनि खां वठी लगातार जेको असां झगड़नि में माण्हू मिलनि नथा या मंदूर नज़र माण्हू रखे वेठा आहिनि, माण्हू त मौजूदु आहिनि माण्हू कोन्हे। त सुवाल इहो आहे त जेकॾहिं माण्हू नथा रखजनि, असां छा था चई सघूं? That all relates to the good governance. डिलीवरी जेका नथी, त इहे डिलीवरी जा मुख्तलिफ़ असबाब आहिनि। टीम ऐं माण्हुनि जी ॻाल्हि आहे, मसइला हाणे सिंध सूबो आहे, सॼी गेम हाणे ज़ाहिर प्रोविंस बनी वई, तव्हां नथा सम्झो त हिकिड़ो इफेक्टिव चीफ मिनिस्टर सिंध जो ऐं विथ इफेक्टिव टीम उहो कुझु करे ॾिसो न, असांजो पास्ट में त असां वटि असांजो अनफॉर्चुनेटली चीफ मिनिस्टर जेके असां ॾिसंदासीं या जेकी फैसिले सां थींदी तमामु इनइफेक्टिव हुयो, ऐं जेके बि ॿिया जेके हल्का हुया इंक्लूडिंग इस्लामाबाद, उहे वधीक हावी हूंदा हुआ, डिसीशन मेकिंग मथां ईंदी हुई, ऐं उहे चीफ मिनिस्टर त जेके इफेक्टिव चीफ मिनिस्टर न हुयो। सुवाल चीफ मिनिस्टर तव्हांखे घुरिजे, आर यू इंट्रस्टेड, अगरि इफेक्टिव चीफ मिनिस्टर तव्हां हुनखे चवंदो। ॾिसो, तव्हां जॾहिं पंजाब जी मॉडल जी ॻाल्हि कई त शहबाज़ शरीफ़ आहे सोल, पाण चवंदो मां अकेलो आहियां, मां 25 खाता हुन वटि हुया, इल्ज़ाम ईंदो हमेशह मैनेज पाण कंदो। ॾिसो न, 25 या 40, ही वॉज टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, ही टुक द रिस्पॉन्सिबिलिटी, ही प्रेज़ेंटेड हिमसेल्फ, पाण माण्हुनि जे अॻियां पाण खे पेश कयईं, अॼु ताईं उहो क्लेम थो करे, तव्हां मूं ते का ॻाल्हि साबित कयो, सही आहे ग़लति, पर बहरहाल चवनि था डिलीवरी थी आहे, चवनि था बहितर थियो आहे। पंजाब में एॾियूं कंप्लेंट्स कोन्हनि, बराबरि उते बि देयर मे बी इशू, लॉ एंड ऑर्डर जा इशू आहिनि, ॿिए बि उते आहिनि, एब्सेंटी टीचर्स, पर सवाल इहो आहे त जॾहिं तव्हां पंजाब में वञो था, शहरनि में वञो था, घेरो था, हर को तारीफ़ थो करे,
मां जेके पंजाब जा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर रिसेंट विज़िट कया आहिनि घणो तव्हां कोन थो वञा पोइ मूंखे उहे बहितर नज़र आया आहिनि बिल्कुलु त उते बाक़ाइदे रोड बि आहिनि रस्ता बि आहिनि सफ़ाई बि आहे ॻाल्हि बि आहे हिते ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हां कंहिं शहर में कुझु तव्हांखे नज़र ई कोन थो अचे न पर सर रुगो काइम अली शाह खे पाण ॾिसूं न, काइम अली शाह उहा जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि इहा त सिंध खे हेसि ताईं कहिड़ो अहिड़ो चीफ मिनिस्टर मिलियो आहे जेको मर्कज़ न निहारींदो हुजे फुल फ्लेज पंहिंजी ममताज़ मर्ज़ी सां भुट्टो। उन खां पोइ त हूंदा आहिनि ममताज़ भुट्टो न पोइ ॾिसो ऊंधे जेका तव्हां कोच ॻाल्हि कई सो मूं तव्हांखे ॿुधायो ममताज़ भुट्टो ऐं कंहिं हद ताईं चवनि था सर कंहिं ते अब्दुल्ला शाह बि हिकु फैक्टर ए भई सवाब पंहिंजे जाइ ते जाम सादिकारी वाज़ गुड बेटर एडमिनिस्ट्रेटर सही छाकाणि मर्कज़ जे घटि ॾिसंदो पंहिंजी मर्ज़ीअ ते फ़ैसिला जेको सो कंदो हुयो ऐं पंहिंजी मर्ज़ीअ ते हुकूमत कंदो ग़लति या सही जेको बि हुयो ऐं तंहिंखां पोइ जाम सादिकारी खो सवा ममताज़ भुट्टो 2 साल में ऐं मां नथो सम्झां त ममताज़ भुट्टे जे गवर्नर्स में का ॻाल्हि हुई छाकाणि असां फर्स्ट हैंड हुन सां डील कयोसीं उन ज़माने में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई हा हुनजा पॉलिटिकल कहिड़े एंगल्स हुया जंहिंजा पोइ रिएक्शन्स थियो लैंग्वेज बिल आयो उहो बि लैंग्वेज बिल बि आवाम जे तमन्ना जे मुताबिक़ आहे जॾहिं 1 यूनिट टोड़ियोसीं असां त इहो 1 यूनिट खां पोइ ममताज़ भुट्टो आहे 1 यूनिट टोड़ण में इहो बि हुयो असांखे ॿोलीअ जी रिस्ट्रिक्शन खपंदी ॿोलीअ जा हक़ खपंदा जेको हुन कयो हुन को पंहिंजी मर्ज़ीअ ते कोन कयो इट वॉज़ अ पॉलिटिकल प्रेशर अपॉन हिम पर उन रिएक्शन कयो जंहिंजी ममताज़ ॻाल्हि भुट्टे थी खां पोइ सिंध जो चीफ मिनिस्टर आहे गुलाम मुस्तफा जतो तव्हां न पिया सम्झो त उहा जेका कंप्रोमाइज़ हुन कई उहो को ट्रेंड थी ठही वियो बाक़ी चीफ मिनिस्टर्स लाइ अॼु ताईं ॾिसूं पिया त को फुल फ्लैज तरीक़े सां इंडिपेंडेंटली सीए मूव नथो करे न ट्रेंड जी ॻाल्हि आहे त छाकाणि सिंध ते डबल प्रेशर्स हूंदा हिकिड़ो विदिन प्रेशर जेको आहे ॿियो मर्कज़ मां ॿियो प्रेशर मर्कज़ जो जेको हाणे त प्रेशर ॿियनि मर्कज़ जो सूबनि में pressure विदिन कोन्हे प्रेशर कोन्हे अमां वटि जेको MQM जो विदिन प्रेशर आहे जंहिंजे करे तव्हांजो जेको बैड गवर्नेंस या जेको बि तव्हांजो पास्ट में जेकी थियो आहे जिन सेक्टर्स में थियो आहे या गुज़िरियल 5-7 में तव्हांजी इहा बि ॻाल्हि आहे त यू आर नॉट क्लियर त हू इज़ रनिंग द शो जीअं त अता ॻाल्हि कई त भई चीफ मिनिस्टर केरु हो MQM जो जेको रोल रहियो MQM जे डिपार्टमेंट में जेका तरक़ी थी दे कन्फाइन द लोकल हैदराबाद हिन रखी करे स्पेशल पैकेजिस मिलिया थोरो घणो डेवलपमेंट थी बाक़ी एतिरे करे मूंखे यादि न त गवर्नर 5 सालनि जे दौरान घटि में घटि 50 कन्वोकेशन सिंध जे वेरियस यूनिवर्सिटीज़ में थिया हूंदा एज़ अ चांसलर एवर ही विज़िटेड लॉ एंड ऑर्डर मीटिंग सर ऐं प्रिजाइड तंहिंखां पोइ जॾहिं तव्हांखे जेको पंहिंजो कमु हो तव्हां उनखे नथा कयो सेकेंडरी बोर्ड जी हालति तव्हां ॾिसो था पिया सेकेंडरी बोर्ड में जेका एडमिनिस्ट्रेशन हले थी जेका मैनेजमेंट हले थी अमां रोज़ानो सालनि कयो कापी कल्चर ॾिसो था एजुकेशन जो मयार जेको आहे हाणे जेका ताज़ी जेका सर्वे आई त तव्हांजो मैट्रिक पास ॿार जो जेको मयार जेको आहे सो 6 क्लास जेतिरो बि आहे सही जेको मैट्रिक पास आहे फेल वारी ॻाल्हि कोन्हे ॿिया जेके जनरल स्कूलनि में जेके रेशियोज़ आहिनि जेका IBA जेका थर्ड पार्टी सर्वे कराई वर्ल्ड बैंक जे हुन सां जंहिंमें हिननि 3 सब्जेक्ट में जेका असां वरिता हो जंहिंमें जेको इंग्लिश हो ऐं मैथमेटिक्स हुई ऐं हिकिड़ी ॿी सब्जेक्ट हुई जंहिंमें हिननि चयो त रुगो 19-20% छोकिरा क्वालिफाई कया ऐं जेको बहितर जेको सिंध में सो उमरकोट ज़िलो हुयो ॿियो थोरो घणो कराची वास देर ऐं हैदराबाद वास न पर सर ओवरऑल ॾिसो त एजुकेशन इहे एजुकेशन स्टेट जी हालति इहा थी हेल्थ जी स्टेट तव्हांखे ॿुधाईसीं लॉ एंड ऑर्डर जी सूरत डिस्कस करायासीं लोकल बॉडीज़ शहरनि जी हालति कहिड़ो पहलू आहे जंहिंजे लाइ आउं तव्हांखे तारीफ़ कयां ऐं जंहिंजे लाइ तव्हांखे ॿुधायां त बहितर थियो एजुकेशन जो जेको असांजो तबाह हाणे वञी थियो आहे कापी कल्चर हींअर इम्तिहान पिया हलनि उन में जेको हाल लॻो पियो आहे ॾिसो असांजो टीचर्स कॾहिं प्राइमरी टीचर्स हड़ताल ते आहिनि कॾहिं हायर सेकेंडरी आहिनि कॾहिं यूनिवर्सिटी जा उस्ताद हड़ताल ते लॻा पिया आहिनि उन में जेका असांजी ब्यूरोक्रेसी आहे ऐं प्लस असांजा सियासतदान आहिनि उन्हनि जो किरदारु त असांखे तक़रीबन साॻियो पियो लॻे उन्हनि जी मिली भगत सां सभु कुझु थिए न उन में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि विसारो था तव्हां टीचर जे किरदार खे छो था विसारियो पिया उनजी यूनियन्स खे छो था विसारियो पिया दे आर बिकम ट्रेड यूनियन्स यानी की ठीकु आहे तव्हांखे जेकॾहिं पघारूं वधाए ॾिनऊं गवर्नमेंट हलो पॉलिटिकल प्रेशर आयो कंप्रोमाइज़ थिया प्राइमरी टीचर असांजे ज़माने जेको मुंहिंजो उस्ताद हो मुंहिंजे ख़्याल में उनजी पघार 49 रुपया बिल्कुलु 26 रुपया हूंदी जॾहिं मां पहिरें मुंहिंजे प्री पार्टीशन में पहिरें त 26 रुपया हुई ऐं जॾहिं मां जेको आहे सो प्राइमरी पास कयो आहे उन 55 उन में त उन वक़्तु भाई त हुनजी पघार जेका 49 रुपया हुई अॼु 20,000 रुपया पघार थो करे प्राइमरी वेयर इज़ अ डिलीवरी यानी की 20,000 रुपया पघार ॾियो हलो इन ॻाल्हि ते कंप्रोमाइज़ कयो त टीचर जो हक़ आहे पघार खणे पर जेके यूनियन्स जेके आहिनि जंहिं नमूने एब्सेंटी टीचर आहे जंहिं नमूने पंहिंजे क्लास खे प्रोटेक्ट कनि था उन फैक्टर खे तव्हां विसारियो था पिया उहो ई ॻाल्हि कयां पियो न त टीचर्स हड़ताल ते आहिनि प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं उन्हनि जो हड़तालूं आहिनि उनजे करे तइलीम तबाह आहे उन खां पोइ ब्यूरोक्रेसी असांजी उहा किथे बीठी आहे असांजा जेके सियासतदान आहिनि जेके वज़ीर थी था अचनि
या चीफ मिनिस्टर आहिनि उहे छा पिया कनि ओवरऑल ॾिसूं था सभिनी जो हिसो पती कुझु न कुझु ज़रूरु आहे असांजी तइलीम जी आहे पढ़ाई त में। ॾिसो न पेरेंट्स जेके कापियत इनकरेज कनि था उन्हनि जो ॾिसो असांजे मुआशिरे जी ॻाल्हि आहे न पर सुवाल इहा त इहे चवंदा आहिनि त फिश रॉट्स फ्रॉम टॉप या सिनो मेल्स फ्रॉम टॉप जॾहिं टॉप तव्हांजो कंट्रोल में न हूंदो क़ाबू में न हूंदो त पोइ ईअं ई थींदो पंजाब में घटि में इहो आहे त टॉप वारो जेको माण्हू आहे सो मुल्क जेको हथु अचे थो तंहिंखे उते थॾे ते जेको आहे सो हुन ते फ़ैसिलो करे छॾे थो पियो न को सिफ़ारिश थो ॿुधे न को ॻाल्हि थो करे मुमताज़ भुट्टे साहिब जी बि गवर्नेंस ईअं ई हूंदी जीअं हुनखे ख़बर पई त को माण्हू सेटिस्फाई न आहे ही शुड तीसरा सवाल उहो थो थिए त जितां तव्हांजो अख़्तियार आहे जितां कंट्रोल थो थिए प्रोविंशियल डिपार्टमेंट फॉर हेल्थ आहे एजुकेशन आहे त ज़ाहिर आहे सूबे मां थो कंट्रोल थिए त सूबे जी ज़िमेदारी हुजे बिल्कुलु सूबे जी ज़िमेदारी आहे सूबे जी ज़िमेदारी ऐं जेकॾहिं इंटरवेंशन ॾिसो न मर्कज़ जी इंटरवेंशन पंजाब में मर्कज़ केॾी कोशिशि कई इंटरवीन करण जी ठीकु आहे न गवर्नर हिकु दफ़ो मोकिले ॿियो गवर्नर मोकिले गवर्नर खे मैंडेट ॾिने हुनखे चए थो तुंहिंजी हुकूमत लाहियूं था पिया असेंबलीअ में हुनजे माशाल्लाह काफ़ी मेजॉरिटी काफ़ी गोड़ करायो बट ही नेवर बस्ट हुन पंहिंजो प्रोग्राम पूरो कयो ग़लति या सही थोरी तंदूर हुयो ग़लति हुयो पूरो थियो कंप्यूटर विराइणा लखा कंप्यूटर विराए पूरा कई आख़िर में जेका रेल ठहाराई महांगी ठहाराई बट ही वॉज फर्म ऐं तंहिंखां पोइ माण्हुनि हुनखे एप्रिशिएट कयो ॻाल्हि आहे त हुन कंहिं बि क़िस्म जी उते इहे कोन्ह थियो त तोखे 10 करोड़ मूंखे 20 करोड़ ऐं गुजरात पैकेज फलाणो हा ठीकु आहे लाहौर ते हुन ख़र्चु कयो ऐं लाहौर ते ट्रेडिशनली वेस्ट पाकिस्तान जे ज़माने में बि जेका तव्हां शहरनि में ॾिसंदो लाहौर ते वधि में वधि ख़र्चु थींदो दैट वॉज समथिंग नेचुरल इन पंजाब माइंड त लाहौर इज़ अ पंजाब पंजाब इज़ अ लाहौर सर टाइम थियो ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन साईं हाणे ओवरऑल सिचुएशन ते आहे हाणे तव्हां नाणे जे हवाले सां ॿुधायो NFC वियो हिकिड़ो इशू रहे थो मुंहिंजे ख़्याल हुन खां पोइ पाण अचूं त हाणे छा थियणु खपे पाणी जे हवाले सां असां ॾिठो जेको इरसा में सिंध जो मेंबर हो उहो त ठीकु आहे जहिड़ो तहिड़ो कमु कंदो रहियो वफ़ाक़ जो मेंबर जेको जनरल मुशरफ जे दौर में सिंध डोमिसाइल्ड मुक़ररु करण जो फ़ैसिलो थियो हीअ हिन हुकूमत जे 5 सालनि में उहो मेंबर वियो उन खां पोइ असां ॾिठो न सिंध मां को मेंबर आयो ऐं उहो ख़ाली रखियो वियो ख़ाली रखण जो फ़ाइदो इहो थियो तव्हां ॿुधाइण फ़ाइदो कोन थियो ख़ाली नुक़सानु इहो थियो जो फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो उहो हिकिड़ो वधी वियो ऐं पंजाब जा वोट जेके 4:1 थी विया बिल्कुलु इहो फ़ाइदो सुवालु इहो थो पैदा थिए जेको राति ते इदरीस साहिबु इन ते तफ़सील सां ॻाल्हायो हुयो मां उन टाइम हिकिड़ी ॻाल्हि जेका इदरीस साहिबु न कई जेका आउं तव्हांखे ॿुधायां थो सिंध मां को बि इंजीनियर हू इज़ एलिजिबल टू बिकम मेंबर ऑफ इरसा इज़ नॉट रेडी टू कम सबबु नथो अचणु चाहे छाकाणि उते हुनखे खांचान उते उहो पैसा थो कमाए हिते सुकी नौकिरी आहे को बि माण्हू अचण लाइ तयारु कोन्हे ऐं रिकॉर्ड ते चवां थो पियो सिंध में को माण्हू अचण लाइ तयारु कोन्हे जेकॾहिं को इंजीनियर जेको एलिजिबल आहे मेंबर थियणु इरसा जो जेकॾहिं चए त मां वञणु चाहियां थो त वी विल ट्राई टू गेट हिम सर हाज़िर सर्विस त लाज़मी कोन्हे न रिटायर अचे न वठी आहे न अता हैव यू प्रपोज एनीबडी न पर तव्हां ॿुधायो रिटायर्ड माण्हू चओ थो मां इस्लामाबाद में वञी छा कयां नथो अचणु चाहे हुनजा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि न माना जेको हाणे बि जेको आहे सो रिटायर्ड आहे न को हाज़िर सर्विस त कोन्हे बेसिकली एडिशनल सेक्रेटरी हालांकि ॿियनि हंधनि ते सेक्रेटरी लेवल जा माण्हू अचनि मतिलबु इहो थियो इंसेंटिव न आहिनि न इंसेंटिव न आहिनि त भला बलोचिस्तान जे लाइ इंसेंटिव आहे पंजाब वारनि लाइ इंसेंटिव आहे NW इंसेंटिव आहे छाकाणि घर त इस्लामाबाद कंहिंजो बि कोन्हे न बिल्कुलु त इंसेंटिव कोन्हे त इंसेंटिव जी ॻाल्हि कयो न इंसेंटिव सिंध गवर्नमेंट हुनखे ॾेई छॾे न हिन जो मतिलबु इहो थियो त इन जी पीपुल पार्टी गवर्नमेंट ज़िमेदार कोन्हे असांजा मां जेको मुंहिंजे अप टू माई इंफॉर्मेशन विच इज़ ऑब्टेन फ्रॉम द गवर्नमेंट सर्कल्स गुज़िरियल 3 सालनि खां हिन ॻाल्हि ते कमु कयां पियो त मुंहिंजे इंफॉर्मेशन मुताबिक़ गवर्नमेंट ऑफ सिंध घटि रिस्पॉन्सिबल आहे असांजे पंहिंजो मुआशिरो असांजा माण्हू वधीक रिस्पॉन्सिबल आहिनि माण्हुनि खे शायदि असांजो जेको सणिबो ग्रह वधीक थो मिले ऑब्वियसली सही सही ॻाल्हि न पोइ हुन लाइ असां हिकिड़ो इदरीस साहिबु लिखियो पियो असां हिकिड़ो लॉ में मॉडिफिकेशन पिया सजेस्ट कयूं त छाकाणि जो हाणे इरसा जेका आहे सा पाण अर्न करे थी पई इरसा पंहिंजी सेस रखी आहे इरसा जी इनकम वधे थी त असां चयो असां त तव्हां नेपरा जहिड़ियूं फैसिलिटीज़ इरसा खे ॾियो ॿई आर इंटर प्रोविंशियल बॉडीज़ ॿई रेगुलेटरी बॉडीज़ आहिनि हिकु लिहाज़ को त उनखे हिकु जेतिरी फैसिलिटी ॾियो त पोइ पावर ते पाणीअ ते उन में जेको आहे सो ही विल बी गेटिंग जेको प्रेज़ेंट जेको मिले थो इरसा कोन्हे को हुनखे 3 दफ़ा वधीक पैसा मिलंदा पैसा ऐं सहूलियतूं मिलंदियूं त उन लॉ में ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें लॉ खे जेको बि तव्हांजो इरसा एक्ट आहे जेकॾहिं में तरमीम कुझु ज़रूरत आहे ऐं इन ते अॼु टॉपिक कोन्हे इन ते वधीक आउं कोन ॻाल्हाईंदुसि लेकिन देयर आर सर्टेन थिंग असां घटि में घटि सोचूं था to make it more attractive, more effective
इन लॉ खे अञा वधीक थोरो स्टैंडर्ड करणो पवंदो जीअं जीअं जेके अब्बासी साहिब जी कमीशन जूं जेके रिकमेंडेशन जेके न अची सघियूं आहिनि कानूनी सूरत जिन खे न मिली आहे उनखे कानूनी सूरत ॾिजे जंहिंमें इहो पिया तव्हां जेका इंसेंटिव जी ॻाल्हि कई इंसेंटिव पर ॾेई ॾिसो आई डाउट वेरी मच तव्हांजो ध्यानु थोरो ॿी तरफ़ छिकायूं था हीउ जेको अॼु चाइनी प्राइम मिनिस्टर पाकिस्तान आयल आहे हिकिड़ी ह्यूज चाइना जी इन्वेस्टमेंट सॼे मुल्क में थी आहे सिंध में बि कई प्रोजेक्ट्स कमु पियो थिए तव्हां न पिया सम्झो त असांजो माण्हू जॾहिं को क़ाबिल माण्हू आहे या रिलेवेंट आहे या नथो अचणु चाहे त ॿाहिरियां इंजीनियर ॿाहिरियां टेक्नोक्रेट्स सां टेक ओवर पिया कनि डेवलपमेंट प्रोजेक्ट्स सिंध जा समूरा मेजर प्रोजेक्ट दरावर डैम खां वठी ॿिया त चाइनीज़ कंपनीज़ इंजीनियर्स पिया कनि ॾिसो ठेकेदार ठेके जी ॻाल्हि आहे तव्हां ठेकेदार वटि कैपेसिटी कोन्हे उनखे तव्हां छा कंदव तव्हां जेके ठेकेदार जेकॾहिं कैपेसिटी क्रिएट कोन था कनि छाकाणि ठेकेदार चए थो त सिंध में कमु करण लाइ तयारु कोन आहे जेके बि वॾा ठेकेदार आहिनि मिसाल तौरु उहे चवंदा त असांखे एतिरा हुते प्रॉब्लम्स आहिनि एतिरियूं कमीशन ॾियणियूं पवनि थियूं एतिरा असांखे प्रॉब्लम्स आहिनि जो असां हुते कमु करण लाइ तयारु कयूं की नेशनल ठेकेदार कोन था वञनि ॿिया ठेकेदार वेंदा अल्टीमेटली कम जी जेका असां क्वालिटी सिंध ऐं बलूचिस्तान इज़ द वर्स्ट प्लेस जिते तव्हांजा ठीकु आहे कमु कोन था हलनि जिते तव्हांजूं बजटूं सही ख़र्चु कोन थियूं कनि इन्हनि में जेको बेसिक इशू साॻियो गवर्नेंस जो आहे साॻियो कमीशन जो आहे साॻियो किकबैक्स जो आहे अॻे जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में अप टू 90 सिंध वॉज़ बेटर देन अदर प्रोविंसिस ऐं हाणे सिंध ऐं बलूचिस्तान आर द वर्स्ट NWFP में बि अहिड़ो कोन्हे पर बहितरी जे लाइ सर तव्हां छा था सम्झो हाणे आख़िरी टाइम आहे बहितरी लाइ पाण जेके ॾिसो न पाण जेके कयोसीं त जेकी कुझु आहे इन खे फज़ीलत सां हलाइजे सवेर बि ॻाल्हि कईसीं पाण त जीअं मिसाल तौरु अचो था रेवेन्यूज़ ते त सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो रेवेन्यू आख़िर केसि ताईं असां फीडर जे रेवेन्यू ते रहंदा सुभाणे जेकॾहिं NFC चेंज थो थिए छाकाणि NFC हर 5 साल रिव्यू थींदो आहे ऐं फीडर गवर्नमेंट उनखे रिव्यू करण जे मूड में आहे त जेकॾहिं तव्हांजो NFC जेकॾहिं चेंज थो थिए त तव्हांखे पंहिंजो जेके प्रोविंशियल टैक्सिस आहिनि तिन में तव्हांखे इम्प्रूवमेंट करणी पवंदी छाकाणि प्रोविंशियल टैक्सिस जेके प्री NFC 39 अरब हुयूं से आफ्टर ऑल अची 41 अरब ते बीठियूं आहिनि बसि का असां प्रोविंशियल टैक्सिस जे इम्प्रूवमेंट कोन आई आहे जॾहिं फीडरल ट्रांसफर्स जेके हुयूं असां में 125 अरब मूं 381 अरब थियो हिते त तव्हां टे वधीक वठो था पिया पैसा पर पंहिंजा टैक्स ॾियण लाइ तयारु कोन्हे माना तव्हां पंहिंजो टैक्सेशन सिस्टम खे इम्प्रूव कयो पंहिंजी एफिशिएंसी का अर्बन प्रॉपर्टी टैक्स जेका आहे सा लैंड रेवेन्यू आहे जेका लैंड रेवेन्यू आहे लैंड रेवेन्यू इनकम टैक्स जेका आहे उनखे कयो वाटर प्राइसिंग कयो जेको पाणी जेको वधीक ख़र्च करे सो वधीक पैसा भरे तव्हां वाटर प्राइसिंग कयो एग्रीकल्चर सेक्टर मेजर इम्प्रूवमेंट्स जी ज़रूरत आहे न सर इहे सभु शयूं थियण त खपनि हाणे ॾिसो सिंध में हुकूमत तक़रीबन साॻी अचे पई जेका गुज़िरियल 5 साल जेके रहिया हिन वक़्तु उन्हनि खे छटी कोन हूंदी विफ़ाक़ जी हींअर ज़ाहिरा विफ़ाक़ सां कुझु टकराव में थी सघे थी हुकूमत पर माण्हू तक़रीबन साॻिया आया आहिनि हुकूमत उहो ई लॻे ईअं पियो त पीपल्स पार्टी MQM गॾिजी ठाहींदियूं हाणे इन सूरत हाल में ईंदड़ 5 साल तव्हां कीअं पिया ॾिसो सिंध थियणु छा खपे ॾिसो ईअं कीअं थो चई सघां 5 साल ॻाल्हि आहे त आउं त तव्हांखे ॿुधाईंदुसि 5 साल में छा थियणु घुरिजे सही जेकी न थियो आहे उन लाइ मूं जीअं तव्हांखे चयो त तव्हांखे पहिरियों ॻाल्हि त पंहिंजो रेवेन्यू बेस स्ट्रॉन्ग करणु खपे जेकॾहिं सुभाणे हू रेवेन्यू जेके आहिनि से तव्हांजे चवनि था असां फार्मूला चेंज था कयूं पिया ऐं असां फार्मूला खे टाए था कयूं पिया त जेको सूबो पंहिंजा रेवेन्यू वधीक जनरेट कंदो फीडरल गवर्नमेंट उनखे वधीक पैसा ॾींदी त तव्हां उन लाइ तयारी कई आहे छाकाणि 5 साल रिकॉर्ड त कोन्हे तव्हांजो रेवेन्यू साइड ते तव्हां जीअं थींदो एक्सपेंडिचर जी एफिशिएंसी तव्हां ॾिठी त हिकिड़ो त जेको डेवलपमेंट साइड ते तव्हां इनएफिशिएंटली ख़र्चु कयो पिया एफिशिएंटली ख़र्चु कोन थियो क्वालिटी तव्हां ॾिठो नॉन डेवलपमेंट ते तव्हां भरमार करे रुॻो तव्हां माण्हू भर्ती कयूं पघारूं वधायूं विदाउट डिलीवरी अॼु बि जेका कंप्लेंट इहा आहे त कोई 12 को 15,000 माण्हू लोकल गवर्नमेंट जे ओवर एंड अबव बजट बीठल आहिनि हर खाते में ऐं तंहिंखां पोइ एजुकेशन में 25 को 30,000 माण्हू जेके तव्हां एजुकेशन में रखिया आहिनि जिन जो पघार अञा कोन थो मिले जंहिंजा ACNIs कोन आहिनि माण्हू 10 माना त ओवरऑल जेके तव्हां हिकु खाते ॾिसो था 50,000 माण्हू अहिड़ा रखी छॾिया जंहिंजी बजट ई कोन्हे सही कीअं हलंदो कीअं डिलीवरी थींदी ऐं पोइ इहो तव्हां कीअं ऐं पोइ हाणे छा थींदो त इहे जेके असांजे जेके कयल ॻाल्हियूं आहिनि हीअ जेके लास्ट 5 साल में जेको बि जेके चवंदो ॿिए त मनो चयो त जेका बि मिसमैनेजमेंट थी आहे इन जे लाइ तव्हांखे मैनेज करण लाइ तव्हांखे वधीक खपे हाणे तव्हां मैनेज न करणु बदिरो तव्हां वरी ब्लेम कंदो फीडरल गवर्नमेंट खे सही बजाए इन तव्हां फीडरल गवर्नमेंट सां वेही करे पंहिंजा हिसाबती वठो जेको फीडरल गवर्नमेंट सां करिणो हुजे तव्हां 18 अमेंडमेंट जी ॻाल्हि कई तव्हां बि ॻाल्हि कई 18 अमेंडमेंट ते त असां कमु ई कोन कयोसीं असां खाता प्रॉपरली वठी करे उनखे हलाए कोन सघियासीं कंहिं बि खाते में तव्हां ॾिसो का तब्दील का चेंज का आई आहे जीअं मूं हायर एजुकेशन कमीशन जी ॻाल्हि कई फेडरल गवर्नमेंट खे वापसि पिया अचनि खाता तव्हां कोन वठण में यू आर नॉट केपेबल 3 साल तव्हां खाता कोन वठी सघियो मीज़ अचो हेल्थ ते त मीज़ल्स जो खातो टुका जे खणण वारो तव्हांजो खातो तव्हांजो उहो कमु कोन करे सघियो मीज़ल जो करंस ॾिसो पोलियो जो करंस ॾिसो HIV एड्स ॾिसो मलेरिया ॾिसो
साईं मुझे चवा जेको पंहिंजो घणे में घणो जेको सिंध में जेको आहे हेपेटाइटिस बी ऐं सी ॾिसो टीबी आहे मतलब स्पेशल प्रोग्राम जेके हेल्थ जी ॿुधायोमांव एजुकेशन जो कवरेज लोकल बॉडीज़ जो कवरेज ॻाल्हि इहा आहे त जई ईअं त इहो जेकॾहिं तव्हां सुभाणे पोइ वरी ब्लेम ॾींदो हाणे हे 5 साल त फेडरल गवर्नमेंट ते ब्लेम तव्हां न ॾेई सघंदो इन में तव्हां परफॉर्म न कयो आईंदा सुभाणे तव्हां चवंदो फेडरल गवर्नमेंट ॻाल्हि आहे त पहिरियों तव्हां घर ऑर्डर में कयो पहिरियों लेटेस्ट डिसाइड त हू हैज़ टू डू वॉट हीउ जेको रोज़ानो तव्हांजो आवत जावत लॻी पई आहे अॼु हुकूमत में वेहूं था अॼु हुकूमत में कोन था वञूं हे वज़ीर 6 महीना जेके से खाता डॉर्मेंट लॻा पिया हाणे त क्लियर मैंडेट आहे हुननि वटि न क्लियर मैंडेट त लास्ट टाइम बि हुयो लास्ट टाइम बि मैंडेट हुयो बट दे वेंट फॉर द कंप्रोमाइज़ छाकाणि हुनखे मर्कज़ में ज़रूरत हुई हाणे जेकर मर्कज़ में ज़रूरत कोन्हे त पोइ तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां जेकर कराची लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे त फेडरल गवर्नमेंट इज़ देयर टू असिस्ट यू इहो आहे इहो अॼु जी ॻाल्हि कोन्हे असां लेट 80s में बि फेडरल गवर्नमेंट को असिस्टेंस वरितीसीं लेट 80s में बि रेंजर्स ईंदा इन खां अॻु में बि टाइम एंड अगेन फेडरल गवर्नमेंट असांखे मदद कंदी रही आहे ऑपरेशन थियो 92 में तंहिंखां पोइ सुवाल आहे त जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांखे लॉ एंड ऑर्डर लाइ कराची में ज़रूरत आहे फेडरल गवर्नमेंट गोइंग टू असिस्ट यू पर तव्हां पंहिंजो गवर्नेंस त बहितर कयो न सर तव्हां पंहिंजो गवर्नेंस पुअर करे ऐं पोइ ब्लेम कंदो फेडरल गवर्नमेंट तव्हां कन्फ्रंट में अची वेंदो जेको मां ॾिसां पियो तव्हां ॾिसो 1-2 मिंट त तव्हांखे मिसाल तौरु तव्हांखे गैस जी रॉयल्टी मिलणी तव्हां अञा महिल ताईं गैस जो खातो कोन्हे त वॾे में वॾो हेड ऑफ रेवेन्यू गैस आहे सिंध में वॾे में वॾो आहे तव्हां उन लाइ तव्हां पंहिंजो अञा हाउस ऑर्डर में न कयो आहे तव्हां वटि खातो ई कोन्हे तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां वटि घणी गैस पैदा थिए थी ऐं तव्हांखे उन्हनि फिगर ते रिलाए था कयो जेका फेडरल गवर्नमेंट तव्हांखे ॾिए थी बिल्कुलु 3 साल वॉज नॉट सफिशिएंट टू हैव योर डिपार्टमेंट हाउ गैस एंड एनर्जी सेपरेटली त को बिजली आहे जेका तव्हांखे पास सुभाणे जेकॾहिं बिजलीअ जो फ़ैसिलो थिए थो ॾिसो जेकॾहिं तव्हां सुभाणे बिजलीअ जो फ़ैसिलो थिए थो त बाबा असां सूबे खे बिजली ॾींदासीं ऐं पॉइंट गो एंड मैनेज इट सही ख़बर अथव तव्हांखे हर महीने घणा अरब रुपया ॾियणा पवंदा यू हैव टू स्पेंड 50 बिलियन रुपीज़ सही जस्ट फॉर द थेफ्ट विच इज़ गोइंग इन KES इन सखर हैदराबाद जिते 50% चाहे चोरी ऐं रिकवरी जो प्रॉब्लम आहे हैदराबाद जिते 40% आहे कराची जिते 30% आहे सही इहे तव्हां भरे सघंदो हो चवंदो भई कॉन्स्टिट्यूशन में बिजली तव्हांजी आहे बिजली तव्हां वठो तव्हांखे बिजली असां बिजली तव्हांखे कंदकोट कश्मीर पहुचाए ॾिनीसीं तव्हांखे ग्रिड ते बिजली ॾिनीसीं 6 रुपया या 8 रुपया तव्हां खणो हाणे जेतिरे में तव्हां विकिणो सही जीअं इंडिया में आहे सूबनि जो पंहिंजा रेगुलेटरी अथॉरिटीज़ आहिनि कैन यू इमेजिन ऑयल एंड गैस ऐं पोइ इलेक्ट्रिसिटी तव्हां कुझु कयो हुन में वरी असांखे गैस जो पंहिंजी एडवांटेज आहे न सर जेकॾहिं बिजली असांखे ईअं मिले थी हर गैस जो तव्हांजो एडवांटेज जेकॾहिं आहे त गैस तव्हांजो जेको कॉन्स्टिट्यूशन लिखियलु आहे त जेके प्रेज़ेंट राइट्स आहिनि गैस जा उन को तव्हां घटाए कोन सघंदो भाउ एडिशनल गैस तव्हां पैदा कयो भले तव्हां इस्तेमालु कयो उहो कमिटमेंट जेको कॉन्स्टिट्यूशन में उनखे तव्हां रोके त कोन सघो जीअं पाणीअ में तव्हांजो हिकिड़ो एग्रीमेंट आहे तीअं गैस में बि तव्हांजी हिकिड़ी कमिटमेंट आहे इअं न को तव्हां हीअ ॿुजी बंदि करे छॾंदो नो यू कांट डू दिस सिमिलरली पाणी जो पंजाब ॿुजी बंदि कोन थो करे सघे इहे इंटरप्रोविंशियल इश्यूज़ लाइकली थींदा इन लाइ अव्हां सोचो लेट अस सिट टुगेदर लेट अस डिसाइड हिन अॼोके प्रोग्राम में त इन ते पाण कोन ॻाल्हाए सघियासीं पर इंटरप्रोविंशियल कहिड़ा कहिड़ा इश्यूज़ आहिनि 18 अमेंडमेंट को कहिड़ा कहिड़ा इश्यूज़ थिया आहिनि उनखे हल करण लाइ प्लस पॉइंट असां वटि कहिड़ा आहिनि माइनस पॉइंट कहिड़ा आहिनि पर असां वरी बि मां तोखे इहा ॻाल्हि चवंदुसि असांखे हाउस इन ऑर्डर रखिणो आहे असां पंहिंजी मालिकी करणी आहे पंहिंजे वसाइल जी हाणे गवर्नमेंट खे वधीक काशियस थियणो आहे छाकाणि जो तव्हांखे हाणे फेडरल गवर्नमेंट मां का बि रिआयत कोन मिलंदी जेके बि फेडरल गवर्नमेंट में बॉडीज़ आहिनि मिसाल तौरु देयर आर अबाउट 50 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जिते तव्हांजी नुमाइंदगी खपे ऐं बावजूदि क़ाइम अली शाह साहिब खे लिस्टियूं ॾिनियूं वयूं त बाबा हे माण्हू अवेलेबल आहिनि जंहिंमें रिटायर्ड बि आहिनि सर्व जेके बोर्ड्स ते रखो जिते बोर्ड ते असांजा माण्हू कोन्हनि मिसाल तौरु सिंध सुई सदरन आहे वॾे में वॾी बॉडी आहे इते सिंध जो कोई माण्हू कोन्हे बोर्ड ते सिंधी स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान सिंध रूरल जो कोई डायरेक्टर कोन्हे मां तव्हांखे 15 इदारा ॾे त इते इन्हनि इदारनि जी मालिकी करणी पवंदी मालिकी करण लाइ तव्हांखे कमु करणो पवंदो कमु करण लाइ तव्हांखे ट्रांसपेरेंसी खपे तव्हांखे माण्हू खपनि तव्हांखे पंहिंजी टीम खपे बाक़ी न बट आई एम डाउटफुल बट जेकॾहिं थी सघे थो माण्हू जेका सबक़ु सिखे पर हीअ त जेके बेटर जेके बेस्ट प्रिंसिपल्स आहिनि तंहिं लाइ असां गुज़ारिश कंदासीं त तव्हांजे थ्रू गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थिए आख़िरी सवाल तव्हांजी राय ॼाणणु चाहियां थो त चलो गुज़िरियल टेन्योर में वफ़ाक़ में मजबूरी हुयूं पीपल्स पार्टी खे हिन भेरे मजबूरी वफ़ाक़ वारी त कान्हे सिंध जे मफ़ाद में छा था ॾिसो त पीपल्स पार्टी ऐं MQM खे गॾिजी हुकूमत ठाहिणु खपे या जीअं सिंध जे माण्हुनि जो गुज़िरियल भेरे मौक़िफ़ हो
त पीपल्स पार्टी वटि जॾहिं अकेले सिर्फ़ु हुकूमत ठाहिण जी पोजीशन में आहे त उन्हनि खे MQM खे हरूभरू न खणणु ॾिसो न, जेकॾहिं तजुर्बो का शइ आहे उन में त मां चवंदुसि त लेट पीपल्स पार्टी टेस्ट देयर, पंहिंजो ताक़त खे टेस्ट करे ऐं कोशिशि करे त ठाहे। पर जेकॾहिं कंप्रोमाइज़ करिणो आहे त सिंधी माण्हूअ जे कास्ट ते या सिंध जे फ्यूचर ते, सिंध जे वहदत ते कंप्रोमाइज़ न थियणु खपे। गुड गवर्नेंस लाइ कंप्रोमाइज़ थियणु खपे, लॉ एंड ऑर्डर लाइ कंप्रोमाइज़ थियणु खपे, हिक ॿिए खे सहप जो कंप्रोमाइज़ थियणु खपे। लेकिन ईअं न त तव्हां सिंध खे यतीम करे, सिंध खे वारिस करे, सिंध जा रिसोर्सिस खसे, सिंध जे माण्हुनि खे निधणको करे तव्हां कंप्रोमाइज़ कंदो, सिंध के माण्हुनि खे घिटियुनि में माराईंदव ऐं सिंध जा वसाइल तव्हां ट्रांसफर कंदव, सिंध जा सब्जेक्ट तव्हां ट्रांसफर कंदव, अहिड़ो कंप्रोमाइज़ न खपे। वी वांट इक्वल। कंप्रोमाइज़ थी चुको आहे ॿिन्ही पार्टियुनि विच में, ॿई पार्टीज़ एग्री करे चुकियूं आहिनि त ॿई गॾु गवर्नमेंट ठाहिण वञी रहिया आहिनि। भले ठाहिनि, पर मतिलबु आहे त एट नॉट एट कास्ट ऑफ सिंध एंड सिंध गवर्नमेंट। जीअं मूं ॻाल्हि कई सिंध जी वहदत, सिंध जी तरक़ी, सिंधी माण्हूअ जो फ्यूचर, सिंधी माण्हू खे कराची को जेको धिकण जो जेको प्रैक्टिस आहे जेका 5 सालनि खां जारी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी फेल थी सिंध माण्हू खे कराची में रीएंट्री ॾियणु, कराची जे वसाइल में सिंधियुनि जो हिसो, जीअं हो पंहिंजो सिंध जे वसाइल ते हिसो कनि था ऐं तंहिंखां पोइ गवर्नर जा उहे ई क़ाइदा जेके गवर्नर जा ॿियनि सूबनि में आहिनि, पंहिंजूं यूनिवर्सिटीज़ खे पंहिंजो करणु, पंहिंजे माण्हू खे, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से डिटेल में वन कैन चेक आउट द होल चार्टर। चलो सर, तव्हांजी महिरबानी। सिकंदर, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, सिंध में अमन, सिंध में सुठी हुकुमरानी, सिंध जी ख़ुशहाली लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM जेकॾहिं गॾिजनि था त इहा सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी सिंध जी जेका हुकुमरानी आहे, हुकुमरानी जो हक़ आहे सिंधियुनि जो, सिंध जा जेके वसीला आहिनि उन सौदे ते कंहिं सूरत में इहा हुकूमत न ठहणु खपे। इहा हतमी राय आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जी। इन सां गॾु ई असांखे इजाज़त ॾींदो आहे जो कि हिन प्रोग्राम मां सुभाणे ॿीहर गॾु हूंदासीं। अल्लाह वाही।